दोस्तों, सिंधी मुस्तक़बिल जे महिमाननि खे मुंहिंजो ख़ुलूस भरियो सलाम। दोस्तों, ज़िंदगीअ में कामयाबी पंहिंजो पाण नाहे मिलंदी, उन लाइ अॻुवाट रिथाबंदी ज़रूरी आहे। जेकॾहिं ज़िंदगीअ जे ॿिनि शुरूआती सालनि में असां सही फ़ैसिलो न कयो त पोइ अॻिते हली करे तमामु घणनि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। तंहिं करे पंहिंजे मुस्तक़बिल खे रोशन ॾिसण लाइ अचो त अॼु खां ई सोचणु शुरू कयूं। उनखां अॻु जो मां पंहिंजी ॻाल्हि ॿोल शुरू कयां, पंहिंजो तारीफ़ कराईंदो हलां। मुंहिंजो नालो अमीर गुल ज़ात कटोहर आहे। बुनियादी तरह हिकु उस्तादु रहियो आहियां। पंहिंजे कैरियर जा आख़िरी 2 साल डिग्री कॉलेज में बतौर प्रिंसिपल ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं अथमि। मूं सिंध यूनिवर्सिटी मां एम.कॉम, जॾहिं त आगा खान यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट फॉर एजुकेशनल डेवलपमेंट कराची मां मास्टर्स इन एजुकेशनल लीडरशिप एंड मैनेजमेंट में डिग्रियूं हासिलु कयूं आहिनि। मूं केतिरियूं ई टीचर्स, हेड टीचर्स, एंटरप्रेन्योरशिप, यूथ डेवलपमेंट, इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान, प्रिज़ाइडिंग अफसर्स जूं ट्रेनिंगूं करायूं आहिनि। कॉलेज में प्रिंसिपल जी हैसियत में कैरियर काउंसलिंग सां गॾु लीडरशिप जूं सिखिया उन खां अलावा आहिनि। दोस्तों, जेके ख्वाब लहंदा आहिनि उहे ई उन्हनि जे साभियान लाइ जाखोड़ींदा आहिनि। ज़िंदगी जा इहे हसीन ख्वाब खे निंड करणु नाहन ॾींदा। चवंदा आहिनि त कामयाबी पोयां हिकु ॾिघी, हर कामयाबी पोयां हिकु ॾिघी एज़ाइईंदड़ कहाणी हूंदी आहे। मंज़िल उहे माणींदा आहिनि जिन जे अंदर में ससइء वारो जुनून, आॾो टकर टर, मतां रोह रतيون थिए ऐं हूंदो आहे। मुंड वारो सफ़रु तमामु अणांगो, मुंझाईंदड़, थॾींदड़ ऐं बेज़ार कंदड़ हूंदो आहे। ईअं महसूसु थींदो आहे जहिड़ो कर अजायो बेनतीजो पाणी पियो विलोड़िजे। अहिड़ियुनि हालतुनि में घटि हिमत वारा घणा तणा मायूसी विचां पंहिंजी मंज़िल माण जी उमेदनि खे पंहिंजे दिलि में दफ़न करे कंहिं मौजज़े जे इंतज़ार में वेही रहंदा आहिनि। हिकु अंग्रेज़ी चवणी आहे त उहे कॾहिं बि कामयाबु नाहिनि थी सघंदा जेके रांदि खां पंहिंजो पाण खे अलॻि कंदा आहिनि। उन जे मुक़ाबले में कामयाबु उहे थींदा आहिनि जेके मैदान ते ॼमी बीहंदा आहिनि। वक़्ती ॾुखियाईनि नाकामियुनि खां उहे सिखी अॻिते वधंदा आहिनि। अणतजुर्बेकारी करे कयल ग़लतियुनि मां सबक़ु पिराए पंहिंजे ग़लतियुनि खे दुरुस्त करे वरी पंधु छिकींदा आहिनि ऐं संदन सफ़र तेसिताईं जारी रहंदो आहे जेसिताईं उहे पंहिंजी मंज़िल नाहिन माणींदा। कामयाबु, ताक़तवर, बहादुर या होशियारु नाहिन थींदा। कामयाबु उहे थींदा आहिनि जिन जे अंदर में मंज़िल माणण जी उणितण हूंदी आहे, जेके पल पल पंहिंजे कम ते नज़र रखंदा आहिनि। उहे पंहिंजे ज़िंदगी जो मक़सदु चूंडे उन राह ते हलंदा आहिनि ऐं हिकु दफ़ो उन राह ते हलण खां पोइ पुठि वराए पोइ ते नाहिन ॾिसंदा, न ई पोइ ते वरंदा आहिनि। कामयाबी, ताक़त, होशियारी, जुगाड़ सुगाड़, चालाकी, मकारी या धोखे सां नाहे मिली सघंदी। हा, वक़्ती तरह सां लखनि मां को हिकिड़ो उन क़िस्म जे वहिंवार सां माल मेड़े बि सघंदो आहे, पर घणो तणो इहो ॾिठो वियो आहे त संदन कामयाबी हवा जे कंहिं नंढड़े झूटे सां उॾरी वेंदी आहे। खेनि वठण बदिरां ॾियणा पइजी वेंदा आहिनि। उन करे ज़रूरी आहे त हिकु त मुस्तक़िल मज़ाजी हुजे, पंहिंजे मंज़िल ते नज़र हुजे, जुगाड़ सुगाड़ बदिरां इहो गस वठिजे जेको भले ॾुखियो हुजे पर क़ानूनी हुजे। ऐं मूंखे यकीन आहे त हीअ जेकी मूं ॻाल्हियूं कयूं आहिनि उहे तव्हां हीअं सां हंडाईंदा ऐं बाक़ी ॻाल्हियूं ॿिए वीडियो में। सलाम।